अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक में खबरों जो सिलसिलो जारी है। तव्हां सां डोकरी मां ख़बर शिकंदा रहूं। हाय मज़लूम हुसैन अलैहिस्सलाम। डोकरी में अल हुसैन मरकज़ी इमाम बारगाह में करबला जी मंज़र कशाई पेश कई वई। इस्लाम दुश्मन पारां करबला में मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं 72 जानिसारनि खे शहीद कयो वियो हो, जंहिंजी मंज़र कशाई अल हुसैनी मरकज़ी इमाम बारगाह में पेश कई वई आहे। लबैक या हुसैन जूं सदाऊं डोकरी में बुलंद थी वियूं आहिनि। डोकरी ऐं आसपास वारनि इलाइक़नि में अलम पाकनि जे सीगारण ऐं मजलिसूं बर्पा कयूं वियूं आहिनि। वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे डोकरी खां रिपोर्टर इमरान अली डेरो। जी इमरान अली डेरो, छा तफ़सील आहिनि? डोकरी हाय मज़लूम हुसैन अलैहिस्सलाम। डोकरी में अल हुसैनी मरकज़ इमाम बारगाह में करबला जी मंज़र कुशाई पेश कई वई। इस्लाम दुश्मन पारां करबला में मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं 72 जानसारनि खे शहीद कयो वियो हो, जंहिंजी मंज़र कुशाई अल हुसैनी मरकज़ इमाम बारगाह में पेश कई वई आहे। डोकरी लबैक या हुसैन जूं डोकरीअ में सदाऊं बुलंद। डोकरी ऐं आसपास वारनि इलाइक़नि में अलम पाकनि जी सिंगारण ऐं मजलिसूं बर्पा कयूं वयूं। प्रिय में महरम अल हराम जे हवाले सां अलम पाकनि जी सिंगारण जो सिलसिलो हलंदड़ आहे। मरकज़ी इमाम बारगाह, अल हुसैनी इमाम बारगाह ऐं ॿियनि हंधनि ते अलम पाक लाथा विया ऐं अलम पाक सिंगारण जो सिलसिलो तेज़ी सां जारी आहे, जॾहिं त शहर में 50 खां वधीक सिंगार जा दुकान खुली विया आहिनि। दुकाननि समेत अलम पाकनि रोज़नि खे सिंगारण जो लाइ समूरो सामान रखियो वियो आहे, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि ऐं पाड़नि में मोमिन पारां सबील मौसूम अली असगर अलैहिस्सलाम जूं कैंपूं लॻायूं वयूं आहिनि। जी इमरान अली डेरो, तव्हांजी महिरबानी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।